अस्सलाम वालेकुम दोस्तों, ZAB टीवी सां मां तव्हांजो पंहिंजो ख़ातिम ज़ुल्फ़कार बुधी हाज़िर आहियां। कल्ह टिड़ी खां वठी जेके मूं व्लॉग्स ठाहिण शुरू कया आहिनि उहे पंहिंजे ड्रामनि जूं जेके मेमोरीज़ आहिनि, यादगिरियूं जेके आहिनि उहे तव्हां सां शेयर कयां थो। अॼु बि काफ़ी कमेंट्स में दोस्तनि चयो त पथर दुनिया जो पूरो हाल अहवालु ॾियो। त पथर दुनिया जो हाल अहवालु इहो आहे त पथर दुनिया जेको शुरू में 100 किस्तूं रिकॉर्ड थियूं हुयो, उहो ज़िले लाड़काणे जो ॻोठु आहे धामरा, उते रिकॉर्ड थियो हुयो। ऐं 100 या 150 खां पोइ आई थिंक त उहो लाड़काणे जे भरिसां आहे ॻोठु अर्ज़ी ॿूटो, उन में रिकॉर्ड थियो। ज़ैतूननि जा बाग़ हे हो ॿियो जेके आहे लाड़काणे जे वेझो ई आहे। ऐं ॿियो हिकिड़ो वाक़ियो जेको मूंखे ॿुधण में आयो उहो हुयो खूनी माण्हू सां। खूनी माण्हू जेको सीन हूंदो आहे, जेको पुलिस हुनखे ॿधणु ईंदी आहे, पोइ हे वरी झंग में लिकी वेंदो आहे, पोइ अंबनि जो बाग़ हूंदो आहे, अंब ते चढ़ी वेंदो आहे, पुलिस खे नज़र कोन ईंदो आहे। हाणे उहो खूनी जेको ख़ातिम खोखर आहे उहो चाढ़ो त हुयो कोन, सो हुनखे बाग़ ते तकड़ि माना चढ़ी करे उते पंहिंजी सेफ जॻह ते माना लिकणो हुयो। सो तकड़ि में जीअं चढ़ियो त हुनजो पेर स्लिप थियो, डड़ाम करे हेठि कई। सो इहो शुक्र हुयो त जेकी ज़मीन हुई उहा आली हुई, हुनखे धक घणो कोन लॻो, पर किरियो सही। ईअं काफ़ी जेके आहिनि सो वाक़िया आहिनि। असांजो ड्रामो रिकॉर्ड थिए पियो जियापे जी जंग। जियापे जंग मुंहिंजे शुरूआती ड्रामनि मां आहे। हुन में जेको आहे सो हिना भट्टी जेकी आहे ऐं अयाज़ महर उहे असांजे ग्रुप जा लीडर हूंदा हुआ। मरूम हुसैन सारियो हूंदो आहे, उनमें हिकिड़े टोले जा माना सभु हूंदा आहियूं, ताड़ेल हूंदा आहियूं। ऐं उनमें पंहिंजो मुस्तफ़ा कुरैशी साहिब बि करेक्टर कयो हुयो ऐं अनवर सोलंगी साहिब बि करेक्टर कयो हुयो। काफ़ी बहरहाल सो आज बि जंग जो माना तव्हांखे ॿुधायां थो, जेको काज़ी लतीफ़ हुयो डायरेक्टर, उहो तक़रीबन कोशिशि कंदो हुयो त जेके असीं जंहिंखे स्टंट चवंदा आहियूं, माना जेके सीन आहिनि फाइट जा या प्लस राइडिंग जा, घोड़े सवारी जा या कंहिंजा बि, उहो माना रियल कराए उन एक्टर खां। त हिकिड़ी माना शॉट हूंदो आहे, उते असां घोड़े जा जेके आहिनि घोड़ा, उन्हनि घोड़नि ते असां पासिंग ॾींदा आहियूं ऐं पोइ वरी अटैक कंदा आहियूं पंहिंजो उन वॾेरे खे। सो सलाम ख़ान ज़रदारी जा घोड़ा हुजनि, सलाम ख़ान ज़रदारी बुछेरी जे भरिसां जेको आहे सो आहे, टॉप जो माना घोड़नि जो शौक़ीन आहे, उनजा घोड़ा जेके आहिनि रेसर वारा, रेसिंग जा घोड़ा हूंदा आहिनि। हाणे असांजे टोले जी जेकी लीडर हुई उहा हिना भट्टी हुई ऐं असीं सभु हुननि जे पोयां हुआसीं। घोड़ा असांखे मिलिया, फर्ज़ंद कीरे ऐं मूं कोशिशि कई त जेको आहे सो असांखे माना शरीफ़ घोड़ा आहिनि उहे ॾिजो, ताकी असांखे घोड़े सवारी कोन थी अचे। ऐं जबल ख़ुश्क खे घोड़ो सवारी ईंदी आहे, उन माना सुठो घोड़ो। हाणे उहो जेको हिना भट्टी खे घोड़ो ॾिनो, उहो टॉप जो रेसर घोड़ो हुयो, जेको लखनि जी हिन ते जेको आहे सो भॼंदो हुयो, उहो ॾिनो हुनखे। घोड़ो रिसालो ऐं घोड़े ते जीअं निकितासीं त तीअं घोड़े खे टॉप जो के त घोड़े जी स्पीड इहा हुई जो असां चयोसीं त बसि छोकिरी वई त साईं असां दाऊं कयूंसीं, बाबा हे घोड़ो जेको आहे सो वियो हलियो, हुनखे संभालियो। अच्छा, सलाम ख़ान ज़रदारी हारी हूंदा हुआ पंहिंजी उते बनी ते, उहो घोड़ो उते माना हिरियलु आहे, घोड़ो स्पीड पंहिंजी कान झकी कई। ऐं शाबस आहे हिन खे जो पाण खे मज़बूत करे वेही रही, त अदरवाइज़ को ॿियो हुजे हा त माना ख़ैर उहो घोड़ो उन्हनि हारनि जे माना घरनि में वञी बीही रहिया। पोइ गाॾी वाॾी ते ई आया, पंहिंजो काज़ी लतीफ़ वारा ॿिया टिया सभु आया। हाणे शॉट थी वियो, शॉट कैमरा खां मथे वियो हलियो निकिरी। वापसीअ ते बि हाणे हुन जो क्रेज़ हुयो हिनजो पंहिंजो काज़ी लतीफ़ जो, त माना वापसीअ ते बि जेका मूंखे माना घोड़े जा शॉट ॾियो। साॻियो घोड़ो, साॻी हिना भट्टी, साॻियो टोलो असांजो, अब्दुल हुसैन, जबल, फज़ल कीरियो, अयाज़ महर, असां सभु। घोड़ो वरी साॻी स्पीड में, माना जीअं घोड़ो स्पीड में जीअं माना ॻोठ में दाख़िल थियो त माना रस्ते खां वञी वकड़ हुयो, त जीअं वकड़ हिन स्पीड में घोड़े क्रॉस कयो आहे त छोकिरी उॾी वञी भित सां लॻी डम बेहोश थी वई, वारो थी वई। हे हो पोइ गाॾी वाॾी हुई उते सलाम ख़ान ज़रदारी जी, पोइ हुनखे खणी अस्पताल नवाब शाह जेको आहे करायोसीं।
मतिलबु अलॻि कयो त उज़ो कोन भॻुसि बहरहाल जेको आहे सो किरी सही त मतिलबु काज़ी खे काज़ी लतीफ़ जेको आहे सो हिकिड़ो माना जंहिंखे चइजे हिकिड़ो जुनूनी डायरेक्टर चइजे या डायरेक्टर कमाल जो हिन महिल उर्दू मीडिया ते कमु थिए थो करे ऐं ॿियो हिकिड़ो वाक़ियो वारी जी बाटूं असां ड्रामो कयोसीं काज़ी लतीफ़ जो निसार शाह ऐं मां ॿई ॿाहिरि हूंदा आहियूं पोइ सॼो ड्रामो रिकॉर्ड कयोसीं असां रिकॉर्ड करे हाणे फाइनली माना असांखे जेको आहे सो प्रोमो जा शॉट जेके आहिनि जीअं माना ड्रामे जो जेको प्रोमो थींदो आहे उहो उन जे लाइ शॉट खपनि घोड़नि जा हालांकि कहाणी में माना घोड़ा डिमांड में कोन हुआ त खॾड़ नवाबशाह जे भरिसां खॾड़ आहे उते साईं गुलाम सूर उनर साहिबु उनर फैमिली उहो घोड़नि जी शौक़ीन आहे उन जा बि घोड़ा माना रेसर घोड़ा हुन असांखे जेके तबेले जा हुया जेके इंचार्ज उन असांखे ॿ जेके घोड़ा टॉप जा जेके रेसर आहे उहे असांखे ॾिनो हिकिड़ो निसार जो मूंखे वरी उते उहो ॿियो हुनजो सुवार हुयो हुन चयो साईं मुंहिंजो बि अलाए भला ड्रामे में पोज़ थी वञे उन बि घोड़ो कायो हाणे वाह जी टॉप सां असीं वियासीं आहिस्ते 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 ऐं पंहिंजो घणो बंदि करे वियासीं उतां असांखे कैमरा जी शॉट में अचिणो हो कैमरा वारे चयो क्यू त असां घोड़नि खे नॉर्मली स्पीड सां ॿई ॼणा आणियूं पिया निसार छा पड़का वड़का ॿधा पिया आहिनि हे उहो पोइ जेको घोड़े सवार जेको ॿियो असां सां गॾु हले पियो जेको टियों हुयो उनखे मज़ो कोन पियो आयो उन गाॾी खे माना घोड़े खे स्पीड ॾिनो उनजो घोड़ो जीअं असांजे घोड़नि खां उहो घोड़ो निकितो तीअं असांजा घोड़ा वरी साला बसि ईअं कयूं बाबा घोड़ो चवे त मां तव्हां वेंदव काॾे असां ईअं पिया महसूसु कयूं ॼण जहाज़ जे परनि ते वेठा आहियूं असांजो हिकिड़ो हथु पटके में हिकिड़ो हथु हने में या लगाम में हाणे साईं उहो निसार शाह जूं दाऊं ॼाणे घोड़ो रोकियो किरी न पवां बांह भॼे टंग भॼे वारो मूं सोचियो यार घोड़े खे असांजो चाचो मिठल जेको उहो बि माना घोड़नि जो शौक़ीन हूंदो हुयो पोइ उहो बि घोड़ो हलाईंदो हुओ त उनजी मां ॾिसंदो हुयुसि त घोड़ो कीअं थोरो बीहारे स्पीड में अचा बीठो त पोइ उहो जेके रेन आहे उनखे मुंड खां छिके हीअं करे घोड़े खे छिकींदो त घोड़ो स्पीड पंज रखी करे मूंखे उहा टेक्निक ज़हन में अची मूं कैमरा जे भरिसां जेको पहुतुसि हीअं हुनखे रेन खे छिकियुमि त जेको आहे सो घोड़ो मुंहिंजी स्पीड मारे साईं वारो घोड़ो बाबा कैमरा क्रॉस करे पोइ जेको घोड़ो संभालींदो हुते हुनजो तबेले में जेको उन घोड़े जो सुवार जेको उहो घोड़े जे आॾो आयो हीअं आयो तॾहिं वञी घोड़े जी स्पीड पर छो बि माना कैमरा खां निकिरी वियो मतिलबु अॼु ताईं उहे वाक़िया यादि ईंदा आहिनि छाकाणि असां घोड़े सवार त आहियूं कोन सो रिकॉर्डिंग जे करे शॉट्स जे करे इहे शयूं ॼणियूं पवंदियूं आहिनि पोइ कॾहिं कॾहिं धक बल कंदा आहिनि कॾहिं कीअं सो इलाही वाक़िया आहिनि इनशा वरी तव्हां सां शेयर कंदासीं तव्हांजो साथ असां सां गॾु रहे तव्हांजी महिरबानी चैनल खे वॉच कयो था सब्सक्राइब कयो था लाइक कयो था कमेंट कयो था ऐं तव्हांजूं मुहबतूं क़ाइमु रहनि थैंक यू